नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। हैदराबाद जे साइड पुलिस जी कार्रवाई लखें रुपयनि जो सोन हथ करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में नवीद आराई, फैज़ान आराई ऐं अब्दुर्रहमान आराई शामिल आहिनि। जवाबदारनि महीनो अॻु साइट एरिया जे घर मां लखें रुपयनि जो सोन चोरी कयो हो। जवाबदारनि वटां 19 लख रुपयनि जी मालियत जा सोना ज़ेवर हथ कया विया आहिनि। या ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद में मां शेयर कई पिया। हैदराबाद जी साइट पुलिस जी कार्रवाई लखें रुपयनि जो सोन हथ करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। आगाह कई पिया। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में नवीद आराई, फैज़ान आराई ऐं अब्दुर्रहमान आराई शामिल आहिनि। जवाबदारनि महीनो अॻु साइट एरिया जे घर मां लखें रुपयनि जो सोन चोरी कयो। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। शबीर, आगाह कजो, हैदराबाद साइट पुलिस कार्रवाई कई आहे। जी बिल्कुल, हैदराबाद में साइट पुलिस पारां चोरी थियल 19 लख रुपयनि जा सोना ज़ेवर हथ करे 3 ॼणनि खे गिरफ़्तार करण जी दावा करे छॾी आहे। उन हवाले सां डीएसपी लियाकत अली जिस्कानी जो चवणु आहे त गुज़िरियल महीने साइट वारे इलाइक़े में हिक घर मां चोरी थी हुई। जंहिं घर मां चोरी थी उते भरिसां नओं घर तामीर पिए थियो। डीएसपी ॿुधायो त ज़ेर तामीर घर जे मालिक समेत 3 ॼणनि खे गिरफ़्तार कयो, जंहिं खां जांच दौरान सोना ज़ेवर मिलिया आहिनि। एसएचओ साइट मूजिबि गिरफ़्तार थियलनि में नवीद आराइन, अब्दुर्रहमान ऐं फैज़ान आराइन शामिल आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी शबीर अबड़ो तफ़सील ॾिना।